माना वाला उस्ताद साहिब ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्दो साथियो अस्सलाम वालेकुम। अॼु मुंहिंजी तकरीर जो उन्वान आहे इल्म जी दौलत आहे। छाकाणि को त पहिरीं वई जेका पाक सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते गाया में नाज़िल थी हुन में पढ़ण लाइ हुकुम कयो वियो। इल्म जे ज़रिए ई माण्हू पाण खे सुञाणे थो। जनाबे सदर हिक हदीस शरीफ़ में फरमायो वियो आहे त जंहिंमहिल खां मौत ताईं इल्म हासिल करियूं। जनाबे सदर जे असीं जनाबे सदर हिक ॿिए हदीस शरीफ़ में इरशाद आहे त इल्म हासिल करण हर मुस्लमान मर्द ऐं मुस्लमान औरतुनि ते फर्ज़ आहे। जनाबे सदर उन खां अलावा ॿिए क़ुरान शरीफ़ में इल्म ऐं इल्म पिराइण जो ज़िक्र आहे। पाक सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहो बि इरशाद फरमायो आहे त जंहिंमहिल खां मौत ताईं इल्म हासिल करियूं। जनाबे सदर जे असीं गौर करियूं त पतो पा पवंदो वाक़ई इल्म जी दौलत आहे। छो त इल्म अहिड़ी दौलत आहे जंहिंखे को चोर चोराए नथो सघे ऐं इल्म हिकु अहिड़ो सुरमायो आहे त उनखे जेतिरो ख़र्च कजे थो ओतिरो वधंदो रहंदो आहे। उन्हीअ करे साणनि चयो त पाक इल्म जी दौलत आहे। जेतिरो ख़र्च कजे थो ओतिरो वधंदो रहंदो आहे। उन्हीअ करे खाधे खुआर जो ख़तमु थियो वञे बल्कि इल्म पढ़ाईंदे इल्म ख़तमु न थियो वञे बल्कि वधंदो थो वञे। जनाबे सदर हिकु आख़िरी शहर में मां पंहिंजे सिलसिले मां हासिल कदम वधाए अॻिते हल। चंड ते पहुतो आहे इंसान, महिनत जो सभु आहे फल।